بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। قد سمع الله قول التي تجادلك في زوجها وتشتكي إلى الله والله يسمع تحاوركما إن الله سميع بصير। बेशक अल्लाह ताला उन औरत जी ॻाल्हि ॿुधी जेका पंहिंजे घरवारे जे मामले में तव्हां सां तेज़ ॻाल्हाए रही हुई ऐं पंहिंजी शिकायत अल्लाह ताला सां करे रही हुई ऐं अल्लाह ताला तव्हां ॿिन्हीअ जी गुफ़्तगू ॿुधी रहियो हो। बेशक अल्लाह ताला ॿुधंदड़ ॾिसंदड़ आहे। الذين يظاهرون منكم من نسائهم ما هن أمهاتهم إن أمهاتهم إلا اللائي ولدنهم وإنهم ليقولون منكرا من القول وزورا وإن الله لعفو غفور। तव्हां मां जेके मर्द पंहिंजी घरवारनि सां ज़िहार कनि था उहे घरवारियूं संदन मायरूं न आहिनि। उन्हनि जूं मायरूं त उहे आहिनि उन्हनि खे ॼणियो आहे ऐं बेशक उहे मर्द हिकु नामकुल ॻाल्हि ॻाल्हाइनि था ऐं कूड़ ॻाल्हाइनि था ऐं बेशक अल्लाह ताला यकीनन अफ़ू कंदड़ बख़्शींदड़ आहे। हिन आयत शरीफ़ में लफ़्ज़ ज़िहार जो इस्तेमालु थियल आहे। उन लफ़्ज़ ज़िहार जो मुख़्तसर तफ़सीर ही आहे, यानी को मर्द पंहिंजी घरवारी खे चवे त तूं मुंहिंजे लाइ मुंहिंजी माउ वांगुरु हराम आहीं। जाहिलियत जे ज़माने में इहा तलाक लेखी वेंदी हुई। शरीयत पाक में कफ़ारा अदा करण खां पोइ उहा औरत हुन मर्द लाइ हलाल थी वञे थी। ज़िहार जा अहकामात हिन सूरत जे अॻियनि आयतुनि में बयान कयल आहिनि। والذين يظاهرون من نسائهم ثم يعودون لما قالوا فتحرير رقبة من قبل أن يتماسا ذلكم توعظون به والله بما تعملون خبير। ऐं जेके मर्द पंहिंजी घरवारनि सां ज़िहार कनि था उन खां पोइ पंहिंजी ॻाल्हि सां मोटण जो इरादो कनि था पोइ उहे हिक ॿिए खे हथ लाइण खां अॻ में पानू आज़ादु कनि। इहा तव्हांखे नसीहत कई वञे थी ऐं अल्लाह ताला तव्हांजे अमलनि खां ख़बरदार आहे। فمن لم يجد فصيام شهرين متتابعين من قبل أن يتماسا فمن لم يستطع فإطعام 60 مسكينا ذلك لتؤمنوا بالله ورسوله وتلك حدود الله وللكافرين عذاب أليم। पोइ जंहिं माण्हू वटि बानू नाहे पोइ उन ते हथ लाइण खां अॻ में लगातार 2 महीना रोज़ा रखणा आहिनि। पोइ जंहिं माण्हू खे इहा ताक़त नाहे पोइ उन ते 60 मिस्कीननि खे ताम खाराइणो आहे। इहो इन लाइ त तव्हां अमली तौर अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ते ईमान आणियो ऐं इहे अल्लाह ताला जूं हदूं आहिनि ऐं काफ़िरनि लाइ सख़्त अज़ाब आहे। إن الذين يحادون الله ورسوله كبتوا كما كبت الذين من قبلهم وقد أنزلنا آيات بينات وللكافرين عذاب مهين। बेशक जेके माण्हू अल्लाह ताला ऐं उन जे रसूल जी मुखालफ़त कनि था उहे ज़लील कया वेंदा जीअं कि उन्हनि खां अॻियनि खे ज़लील कयो वियो। बेशक असां साफ़ साफ़ आयतूं नाज़िल कयूं आहिनि ऐं काफ़िरनि लाइ ख़्वारीअ वारो अज़ाब आहे। يوم يبعثهم الله جميعا فينبئهم بما عملوا أحصاه الله ونسوه والله على كل شيء شهيد। उन ॾींहुं उन्हनि सभिनी खे अल्लाह ताला बेदफ़े ज़िंदह कंदो पोइ उहो उन्हनि खे संदन कयल कमनि जी ख़बर ॿुधाईंदो। अल्लाह ताला उन्हनि खे ॻणियो आहे ऐं उन्हनि अल्लाह खे विसारियो आहे ऐं अल्लाह ताला खां का शइ ग़ाइब न आहे। ألم تر أن الله يعلم ما في السماوات وما في الأرض ما يكون من نجوى 3 إلا هو رابعهم ولا 5 إلا هو سادسهم ولا أدنى من ذلك ولا أكثر إلا هو معهم أينما كانوا ثم ينبئهم بما عملوا يوم القيامة إن الله بكل شيء عليم۔ ए ॿुधंदड़ छा तव्हां न ॾिठो
त बेशक अलाह ताला सभु कुझु ॼाणे थो जेको आसमाननि ऐं जेको ज़मीनुनि में आहे। ईअं नथो हुजे त टे माण्हू पाण में मख्फ़ी सलाह कनि मगर उहो यानी अलाह चोथों न हुजे, ऐं न पंज माण्हू पाण में सलाह कनि था मगर उहो अलाह छहों न हुजे, ऐं न उन खां घटि ऐं न उन खां वधीक सलाह कंदड़ आहिनि मगर उहो उन्हनि सां गॾु आहे। उहे भले किथे बि हुजनि, उन खां पोइ उहो उन्हनि खे संदन अमलनि बाबति क़यामत जे ॾींहुं ॿुधाईंदो। बेशक अलाह ताला हर शइ खे ॼाणंदड़ आहे। ألم تر إلى الذين نهوا عن النجوى ثم يعودون لما نهوا عنه ويتناجون بالإثم والعدوان ومعصية الرسول وإذا جاءوك حيوك بما لم يحيك به الله ويقولون في أنفسهم لولا يعذبنا الله بما نقول حسبهم جهنم يصلونها فبئس المصير. रसूल अरबी छा तव्हां उन्हनि माण्हुनि खे न ॾिठो जिन खे मख्फ़ी सलाम करण खां मना कयो वियो, उन खां पोइ उहो ई कंदा रहिया जंहिंखां उहे मना कया विया, ऐं उहे यानी यहूदी मुनाफ़िक़ पाण में गुनाह ऐं मुस्लमान ते ज़्यादती ऐं रसूल अरबी जी नाफ़रमानी लाइ मख्फ़ी सलाम कनि था, ऐं जॾहिं उहे तव्हां ॾे अचनि था त तव्हां खे उन्हनि लफ़्ज़नि सां सलाम कनि था जिन सां अलाह ताला तव्हां खे सलाम न कयो, ऐं उहे पंहिंजी दिलनि में चवनि था असांजे इन ई चवण जे करे अलाह ताला असां ते फौरन अज़ाब छो नथो करे, उन्हनि लाइ जहन्नम काफ़ी आहे, उन में इहे दाख़िल थींदा, पोइ इहा मोटण लाइ तमाम ख़राब जाइ आहे। يا أيها الذين آمنوا إذا تناجيتم فلا تتناجوا بالإثم والعدوان ومعصية الرسول وتناجوا بالبر والتقوى واتقوا الله الذي إليه تحشرون. اے مومنو जॾहिं तव्हां पाण में को मशवरो करियो, कोई गुनाह ऐं ज़्यादती ऐं रसूल अरबी जी नाफ़रमानी लाइ पाण में मशवरो न करियो, ऐं तव्हां नेकी ऐं परहेज़गारी लाइ पाण में मशवरो करियो, ऐं तव्हां उन अलाह सां ॾिजो जंहिं ॾांहुं तव्हां खे उथारियो वेंदो। إنما النجوى من الشيطان ليحزن الذين آمنوا وليس بضارهم شيئا إلا بإذن الله وعلى الله فليتوكل المؤمنون. गुनाह ऐं ज़्यादती लाइ मख्फ़ी सलाह त शैतान जे तरफ़ां आहे, इन लाइ त मोमिननि खे गमगीन करे, हालांकि उहो उन्हनि खे अलाह जे हुकुम खां सवाइ कंहिं शइ जो नुक़सान पहुचाए नथो सघे, ऐं मोमिननि खे अलाह ताला ते तवक्कल करणु घुर्जे। يا أيها الذين آمنوا إذا قيل لكم تفسحوا في المجالس فافسحوا يفسح الله لكم وإذا قيل انشزوا فانشزوا يرفع الله الذين آمنوا منكم والذين أوتوا العلم درجات والله بما تعملون خبير. اے مومنو जॾहिं तव्हां खे चयो वञे त तव्हां रसूल अरबी जी मजलिस में ख़ासि असहाबनि लाइ जायूं ख़ाली करियो, पोइ तव्हां जायूं ख़ाली करियो, अलाह ताला तव्हां खे खुलियल जाइ यानी जन्नत अता कंदो, ऐं जॾहिं तव्हां खे चयो वञे त तव्हां उथो पोइ तव्हां उथी वञो, अलाह ताला तव्हां मां मोमिननि ऐं दीनी इल्म वारनि जा दर्जा जन्नत में बि बुलंद फरमाईंदो, ऐं अलाह ताला तव्हां जे अमलनि खां ख़बरदार आहे। يا أيها الذين آمنوا إذا ناجيتم الرسول فقدموا بين يدي نجواكم صدقة ذلك خير لكم وأطهر فإن لم تجدوا فإن الله غفور رحيم. اے مومنو जॾहिं तव्हां रसूल अरबी जी ख़िदमत में का ॻाल्हि अर्ज़ करणु चाहियो, पोइ पंहिंजे अर्ज़ करण खां अॻु में कुझु ख़ैरात करियो, इहो तव्हां लाइ बहितर आहे ऐं तव्हांजे गुनाहनि खे पाक कंदड़ आहे, पोइ जेकर तव्हां वटि कुझु न आहे पोइ बेशक अलाह ताला बख़्शींदड़ ॻाल्हारो आहे। أأشفقتم أن تقدموا بين يدي نجواكم صدقات فإذ لم تفعلوا وتاب الله عليكم فأقيموا الصلاة وآتوا الزكاة وأطيعوا الله ورسوله
والله خبير بما تعملون. छा तव्हां पंहिंजी अर्ज़ करण खां अॻु में ख़ैरात करण खां डिॼो था? पोइ जेकॾहिं तव्हां ईअं करे नथा सघो ऐं अलाह ताला तव्हां ते इनायत कई, पोइ तव्हां निमाज़ क़ाइम करियो ऐं तव्हां ज़कात अदा करियो ऐं तव्हां अलाह ऐं उन जे रसूल जी इताअत करियो। अलाह ताला तव्हांजे अमलनि खां ख़बरदार आहे। ألم تر إلى الذين تولوا قوما غضب الله عليهم ما هم منكم ولا منهم ويحلفون على الكذب وهم يعلمون. छा तव्हां न ॾिठो उन्हनि माण्हुनि यानी मुनाफ़िक़नि खे जेके उन ई क़ौम यानी यहूदियुनि सां दोस्ती रखनि था, जिन ते अलाह ताला ग़ज़ब नाज़िल कयो? इहे न तव्हां मां आहिनि ऐं न उन्हनि मां आहिनि ऐं मालूमात जे बावजूद कूड़ ते कसम खणनि था। أعد الله لهم عذابا شديدا إنهم ساء ما كانوا يعملون. अलाह ताला उन्हनि लाइ सख़्त अज़ाब तयारु कयो आहे, बेशक इहे ख़राब अमल कनि था। اتخذوا أيمانهم جنة فصدوا عن سبيل الله فلهم عذاب مهين. उन्हनि पंहिंजे कसमनि खे पंहिंजे लाइ ढाल बनायो आहे, पोइ उहे अलाह जी राह खां रोकीनि था, पोइ उन्हनि लाइ ख़्वारीअ वारो अज़ाब आहे। لن تغني عنهم أموالهم ولا أولادهم من الله شيئا أولئك أصحاب النار هم فيها خالدون. हरगिज़ उन्हनि जा माल ऐं औलाद उन्हनि खे अलाह जे अज़ाब खां बचाए न सघंदा। इहे जहन्नमी आहिनि, इहे इन ई में हमेशह रहंदड़ आहिनि। يوم يبعثهم الله جميعا فيحلفون له كما يحلفون لكم ويحسبون أنهم على شيء ألا إنهم هم الكاذبون. उन ॾींहुं अलाह ताला उन्हनि सभिनी खे ज़िद करे उथारींदो, पोइ उहे उन लाइ कसम खणंदा जीअं कि तव्हां लाइ कसम खणनि था ऐं भाइनि था त बेशक इहे नफ़े वारी शइ ते आहिनि। ख़बरदार, बेशक इहे ई कूड़ा आहिनि। استحوذ عليهم الشيطان فأنساهم ذكر الله أولئك حزب الشيطان ألا إن حزب الشيطان هم الخاسرون. इन्हनि ते शैतान ग़लबो कयो, पोइ इन्हनि अलाह जे ज़िक्र खे विसारे छॾियो। इहे शैतान जो गिरोह आहे। ख़बरदार, बेशक शैतान जो गिरोह ई नुक़सान वारो आहे। إن الذين يحادون الله ورسوله أولئك في الأذلين. बेशक जेके माण्हू अलाह ताला ऐं उन जे रसूल जी मुखालफ़त कनि था, उहे वॾनि ज़लीलनि मां आहिनि। كتب الله لأغلبن أنا ورسلي إن الله قوي عزيز. अलाह ताला लोहे महफूज़ में लिखियो आहे त ज़रूर आऊं ऐं मुंहिंजा रसूल ग़ालिब थींदासीं। बेशक अलाह ताला वॾी कुवत वारो غالب आहे. لا تجد قوما يؤمنون بالله واليوم الآخر يوادون من حاد الله ورسوله ولو كانوا آباءهم أو أبناءهم أو إخوانهم أو عشيرتهم أولئك كتب في قلوبهم الإيمان وأيدهم بروح منه ويدخلهم جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها رضي الله عنهم ورضوا عنه أولئك حزب الله ألا
حزب الله هم المفلحون जेके माण्हू अलाह ताला ऐं आख़िरी ॾींहं ते ईमान आणनि था तव्हां उन्हनि खे न ॾिसंदा उहे अहिड़नि सां दोस्ती रखनि था जेके अलाह ताला ऐं उनजे रसूल जा मुखालिफ़ आहिनि जेतोणी उहे संदन पीउ आहिनि या संदन पुट आहिनि या संदन भाउ आहिनि या संदन माइट आहिनि इहे उहे आहिनि जिन जी दिलनि में अलाह ताला ईमान चिटे छॾियो आहे ऐं उन्हनि खे पंहिंजी मदद सां मज़बूत बनायो आहे ऐं उन्हनि खे अहिड़नि जन्नतुनि में दाख़िल कंदो जिन जे हेठां नहरूं वहनि थियूं इहे हमेशह उन ई में रहंदा अलाह ताला इन्हनि खां राज़ी थियो ऐं उहे उन खां राज़ी थिया इहे अलाह ताला जी जमायत आहिनि ख़बरदार बेशक अलाह ताला जी जमायत ई कामयाब आहे